नई दुनिया मैगज़ीन जो जनम मई 1947 में कराचीअ में थियो। संदसि जन्मदाता हो गोबिंद माली। माली साहिब जे संपादकीअ हेठि हिन मैगज़ीन जा सेप्टेम्बर 1947 ताईं सिर्फ़ 5 पर्चा ई शाया थी सघिया, छाकाणि त विरहाङे सबबि गोबिंद मालीअ समेत नई दुनिया सां जुड़ियल अक्सर अदीब न चाहण जे बावजूद लाचार बम्बईअ लॾे आया। हिंद में 1948 में श्री बिहारी लाल वरी नई दुनिया शुरू कई। हू ई नई दुनिया जो हिकु ई वक़्तु संपादक, मालिक, प्रिंटर ऐं पब्लिशर हो, पर साल खां वधीक हलाए न सघियो। उन बैदि श्री लक्ष्मण राजपाल नई दुनिया जी जवाबदारी पाण ते हमवार कई, पर हू बि 1950 ताईं ई हीअ मैगज़ीन जारी रखी सघियो। आख़िर नवंबर 1950 में नई दुनिया नओं साहित्य पब्लिकेशन वटि पहुती, जंहिंमें 10-15 मार्क्सवादी वीचार रखंदड़ लेखक हुआ। हुननि वरी 4 ॼणनि जो एडिटोरियल बोर्ड ठाहियो। उहे 4 अदीब हुआ: गोबिंद पंजाबी, कीरत बाबाणी, आनंद गोलाणी ऐं कृष्ण खटवाणी। कुझु अरसे बैदि कृष्ण खटवाणी हमेशह लाइ बम्बई छॾे इंदौर हलियो वियो। संदसि जॻह ते बोर्ड ते उत्तम खे खयो वियो। ईअं अदीबनि जे गॾियल सहकार सां हीअ मैगज़ीन 1954 ताईं बोर्ड हलाई। 1954 में ई आनंद गोलाणीअ बैदि गोबिंद माली ऐं ईश्वर आंचल बोर्ड ते आंदा विया। 1954 में ई बम्बई जे टिहारो लेखकनि जे मेड़ में तरक़ी पसंद हलचल ऐं नई दुनिया जो जाइज़ो वरितो वियो। हाणे 4 लेखकनि जो संपादकी मंडल ठाहे उनखे नई दुनिया जूं वागूं सुपुर्द कयूं वियूं। उहे 4 लेखक हुआ: कीरत बाबाणी, उत्तम, मोती प्रकाश ऐं कृष्ण राही। माली मुश्किलातुनि सबबि मैगज़ीन हलाइण ॾाढो ॾुखियो थी पियो हो। इन करे मैगज़ीन जी जवाबदारी जनवरी 1955 खां कीरत बाबाणी ऐं उत्तम खे सौंपी वई। हुननि 1956 में कल्याण मां श्री फतन पुरसवाणीअ खे बि पाण सां जोड़ियो, पर पोइ बि माली मुश्किलातुनि सबबि अगस्त 1957 में लेखकनि जे मेड़ में मैगज़ीन बंदि करण जी नौबत अची पहुती। श्री उत्तम मैगज़ीन बंदि करण बदिरां उन जूं समूरियूं जवाबदारियूं पाण ते हमवार करण जी आछ कई। ईअं सेप्टेम्बर 1957 खां नई दुनिया उत्तम जे संपादकीअ हेठि लगातार वक़्त सिर शाया थींदी रही। सिंधीअ में संपादक थियणु सथिरो कमु नाहे। वेचारो संपादक मवाद कठो कंदो, इश्तिहार ऐं चंदा वठण लाइ जितूं कसाईंदो, मिलियल मवाद चूंडे सहेड़े तरतीबवार ठाहे प्रेस में ॾींदो, प्रूफ जाचींदो, इशायत बैदि भरियूं ढोए घर ईंदो, चिटकियुनि ते सरनामा लिखी टिकलियूं हणी चंबराए पोस्ट ऑफिस में वञी पोस्ट कंदो, सभु पंहिंजे ई घर में। उत्तम धीरज ऐं सब्र सां इहो अटकाठियो कमु अकेले सिर बिना कंहिं लवाज़मे जे कंदो रहियो, प्यार जो पोरियो सम्झी। तन मन ऐं धन लॻाए मुहकम इरादे सां। ऐं ईअं नई दुनिया मैगज़ीन जे लुॾंदड़ ॿुॾंदड़ ॿेड़ीअ खे उत्तम जहिड़ो माहिर मांझी मर्द मल्हा मिली वियो, जो खेसि विच सीर ऐं सख़्त तूफ़ान मां ॿाहिरि कढी शान दरिया में वठी आयो। नई दुनिया सॼा सारा 16 साल जून 1973 ताईं जारी रही। नई दुनिया तरक़ी पसंद ऐं समाजवादी वीचारधारा जे फैलाव लाइ जारी थी हुई। विरहाङे बैदि सिंधियत बचाइण जो मक़सदु बि उन सां जुड़ी वियो। उत्तम न सिर्फ़ तख़लीक़ी ऐं तनक़ीदी अदब खे हथी ॾिनी, पर भारत में छिड़ विछिड़ थियल हिते हुते भिटकंदड़ सिंधियुनि जे साहित्यक, सांस्कृतिक, ॿोलीवार ऐं लिपिवार सतह ते बि अॻुवानी कई। उन वक़्त जा सभु अदीब, हिंद तोड़े सिंध जा बुज़ुर्ग तोड़े जवान, नई दुनिया सां जुड़िया रहिया ऐं हिन मैगज़ीन में
पंहिंजूं रचनाऊं शाइद थींदियूं ॾिसी फ़खुर महसूस कंदा हुआ। नई दुनिया हिकु घरू मैगज़िन हुई। घर जो नंढो वॾो शौक़ ऐं दिलचस्पीअ सां पढ़ंदो हो। हिन में संपादकी वीचार खां सवाइ पढ़ंदड़नि जा राया, फटाका ऐं सूसरियूं, समालोचना तोड़े फिल्मी संसार जा रेगुलर कालम बि शाया थींदा हुआ। वक़्त बि वक़्त के ॿिया कालम बि जारी थींदा हुआ, जीअं त काल्ह जी यादि, सुभाणे जा सपना या मां कीअं लिखंदो आहियां। हिन में 3 सेमिनार बि शाया थिया, जिन में 50 खां मथे अदीबनि हिसो वरितो। विषय हुआ: पहिरियों, अॼोको युग ऐं सिंधी लेखक। ॿियों, समाजवाद ऐं सिंधी लेखक। टियों, सिंधीअ जो आईंदो ऐं सिंधी लेखक। उत्तम नई दुनिया में के अनोखा मयारी सांढण जोगा पर्चा बि ॾिना, जिन मां के आहिनि: 1957 में सालियानो पर्चो, 1959 में अंतर्राष्ट्रीय कहाणी पर्चो, 1961 में टैगोर पर्चो, 1962 में शाह सचल सामी पर्चो, वरी 1962 में सिंधियत पर्चो, 1963 में विश्व कहाणी पर्चो, 1964 में जवाहरलाल नेहरू पर्चो, 1966 में सुगन आहूजा पर्चो, 1969 में भारतीय कहाणी पर्चो, 1968 में 20 वर्षी शाही पर्चो, 1968 में आज़ादी पर्चो ऐं 1971 में अज़ीज़ पर्चो। नई दुनिया जे 16 सालनि जे अरसे में उन में अटकल 500 कहाणियूं, 1000 कविताऊं, 400-500 मज़मून ऐं अटकल 50 खनि नाटक शाया थिया। उत्तम नई दुनिया पब्लिशर जे सहारे हेठि 100 खनि अहम किताब बि शाया कया। उत्तम सिंधी अदब में नई दुनिया मैरफत अहिड़ो अणविसारण ऐं फ़खुर करण लाइक़ु योगदान ॾेई सघियो, छाकाणि त हू हिकु आदर्श मिशन ऐं मक़सदु आॾो रखी अॻियां वधियो हो। हू ज़हीन, गहरो अभ्यासी, साहसी ऐं अथक कमु करण वारी लासानी शख़्सियत जो मालिक हो। सिंधी ॿोली ऐं साहित्य सां लॻाव जी हिन जे दिलि अंदरि हिकु अलॻि कोठी हुई। हू पंहिंजनि उसूलनि आॾो कंहिं बि लब लालच ते हिरकियो कोन, थिड़कियो ऐं तिरकियो कोन, अॾोल रहियो आख़िर ताईं। संदसि असां लाइ छॾियल वरसो ॾिसी महसूस थो थिए त हू हिकु फ़र्द न पर हिकु संस्था हो, ऐं इहा हक़ीक़त असीं विसारे नथा सघूं। ऐं छो विसारियूं? अॼु संदसि जनम शताब्दीअ जे मौक़े ते असां अगरि संदसि क़दुरु न कयो त चइबो असां खां वधि को किर्त घन, को अहसान फ़रामोश थी नथो सघे।